सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त कराची जी तरक्की, खुशहाली ऐं अवाम खे बुनियादी सहूलतुनि जी फराहमी सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। नए माली साल जी बजट में कराचीअ लाइ 100 अरब रुपयनि खां वधीक रक़म मुख़्तस कई वई आहे। पंहिंजे बयान में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कराचीअ लाइ मुख़्तस फंड पाणीअ जी फराहमी, नेकाली वारे निज़ाम, रोडनि जी तामीर ऐं बहालीअ समेत अवामी सहूलतुनि ते ख़र्च कया वेंदा। उन जो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी नारनि ते न पर अमली ख़िदमत वारी सियासत ते यकीन रखंदी आहे। कराची जे अवाम जा मसइला हल करणु असांजी ज़िमेवारी ऐं अज़म आहे। कराची जे अवाम जी सभ खां वॾी ज़रूरत जदीद, महफ़ूज़ ऐं बावकार सफ़री सहूलत आहे। उन लाइ क़दम खणी रहिया आहियूं। शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त सिंध हुकूमत अवाम जे सफ़री ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ तारीख़ी क़दम खणी रही आहे। 500 जदीद इलेक्ट्रिक बसूं ऐं डबल डेकर बसूं जल्द कराची जे रोडनि ते हलंदे नज़र ईंदियूं। हुन जो चवणु हो त रोज़गार जा नवां मौक़िया पैदा करणु सिंध हुकूमत जी माशी हिकमत अमली जो अहम थंभ आहे। बजट में नौजवाननि जे रोशन मुस्तक़बिल खे ख़ुसूसी अहमियत ॾिनी वई आहे। सनअती ज़ोन्स, तरक़ियाती मनसूबनि, ट्रांसपोर्ट स्कीमुनि ऐं वॾनि इंफ्रास्ट्रक्चर वारनि मनसूबनि ज़रिए हज़ारे नौजवाननि लाइ रोज़गार जा नवां दरवाज़ा खुलंदा। शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सियासत जो मर्कज़ हमेशह आम माण्हू, पोरियत, मज़दूर, हारी, नौजवान ऐं पुठिते पियल तबिक़ो रहियो आहे। सिंध हुकूमत वसीलनि खे अवाम जी ज़िंदगीअ वारे मयार खे बहितर बणाइण, रोज़गार, तालीम, सिहत ऐं जदीद शहरी सहूलतुनि जी फराहमीअ ते ख़र्च करे रही आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो आहे त कुझु अनासिर सियासी मक़सदनि लाइ कराची ऐं सिंध जो मनफ़ी तासिर पेश करण जी कोशिश कंदा आहिनि। अवाम तरक़ियाती मनसूबनि, बहितर ट्रांसपोर्ट जारी, तामीराती कमनि ऐं अवामी फलाह जे क़दमनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रही आहे।